अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ में भलकार माया राजालता हुआसी हिते वाके ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मसीहा मौत जो कारण बणिजी विया आहिनि। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त राति देर सां डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबबि फोत थियल नौजवान जे वारसनि पारां लाश रखे एसएसपी मोड़ ते धरणो हयो आहे। तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियूं पिया त मसीहा मुबैना तौर मौत जो कारण बणिजी विया आहिनि। राति देर सां डॉक्टर जी मुबैना गफ़लत सबबि फोत थियल नौजवान के वारसन पारां एसएसपी मोड़ ते लाश रखे धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां गॾु हिमल असांजो रिपोर्टर लाइन ते मौजूद आहे न्याज़ चांडियो, उन खां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी न्याज़, असांखे आगाह कजो। जी बिल्कुल रजाल साहब, दादू शहर के डिस्ट्रिक्ट काउंसिल कॉलोनी जो रवासी है नौजवान 20 साल नौजवान जावेद पहोड़ जेके रात गुजर रात देर सां प्रसाद दादू के इमरजेंसी वार्ड में दाखिल किया वियो। उनके बुखार मथे में सूर हो उनके दाखिल किया वियो। तो ड्यूटी डॉक्टर जी मुबीना गफ़लत इंजेक्शन गलत लगन सबब रिएक्शन थी वियो है। वो नौजवान तड़पी पहुंच थी वियो। नौजवान के वारसन रात देर से प्रसाद दादू में धरणो पिण आयो हो, जिते एसएचओ सेक्शन नूर मुस्तफा पठान उते पहुंची मुज़ाहिर सां ॻाल्हियूं करे ख़ातिरी कराई त डॉक्टर खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी, लेकिन उन खिलाफ़ का भी कार्रवाई न थी। जैसे वारसन अॼु सुबुह जो एसएसपी मोड़ ते धरणो ॿीहर लाश रखी धरणो आयो ऐं उन्हनि मुज़ाहिरीन औरतनि ऐं मर्दनि इहो एहतिजाज करे ॿुधायो त गुज़िरियल राति जेको सिविल दादू में नौजवान खे दाख़िल कयो वियो, हुन में डॉक्टर जी गिफ़लत आहे ऐं उहो गलत इंजेक्शन ऐं ड्रिप गलत लगण सबबि नौजवान के रिएक्शन थी वियो ऐं नौजवान तड़पंदो रहियो ऐं उन्हनि डॉक्टर के मिनथू कंदा रहिया ऐं अमले के मिनथू कंदा रहिया, पर उन्हनि को बि इलाज न कयो ऐं नौजवान तड़पी पहुंच थी वियो। इन्हनि इहो मुतालबो कयो आहे त नौजवान में गिफ़लत कंदड़ डॉक्टर जेको आहे न्याज़ चनो, उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे उन खिलाफ़ केस दाख़िल कयो वञे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। ऐं ॿिए तरफ़ पुलिस जो इहो मौक़िफ़ आयो आहे त वारसनि खे लिखत में दरख़्वास्त ॾियण जे लाइ चयो आहे। उहे लिखत में दरख़्वास्त ॾींदा त उन खां बाद जेको आहे इंक्वायरी करण बैदि डॉक्टर खिलाफ़ ज़रूरु कार्रवाई कई वेंदी। ऐं होॾां डिप्टी डीएस जो डॉक्टर अमजद बंसोई पारां मौक़िफ़ साम्हूं आयो आहे त उन चवणु आहे त अगरि डॉक्टर जी गिफ़लत हूंदी त उन खिलाफ़ डिपार्टमेंटली कार्रवाई कई वेंदी ऐं उन जे लाइ डिपार्टमेंट जे तरफ़ां हिकु इंक्वायरी कमेटी पिणु जोड़ी वई आहे, जेका राति देर सां जोड़ी वई ऐं उहा 3 ॾींहंनि जे अंदरि इंक्वायरी मुकमल करे ऐं रिपोर्ट जमा कराईंदी डीएसओ दादू वटि। जी वॾी महिरबानी न्याज़, तव्हां असांखे आगाह कयो। नाज़रीन, तव्हांखे हिते ब्रेकिंग न्यूज़ ॾियो पिया त डॉक्टर जी गफ़लत सबबि मुबैना तौर ते नौजवान फोत थी वियो आहे। वारसनि पारां एसएसपी मोड़ ते लाश रखे धरणो हयो वियो आहे। उन्हनि जो मुतालबो आहे त डॉक्टर खिलाफ़ फौरी तौर ते कार्रवाई कई वञे।